आही सिंध महजी मां जिनो सदे अवामी न्यूज़ आही सिंध महजी मां। नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां हैदराबाद जे नारिन पारां सक़ाफ़ती रैली कढी वई है। सिंध वासियुनि खे आऊं कल्चर डे जी मुबारकबाद पेश कंदुसि ऐं चवंदुसि तव्हां पंहिंजे सिंधी कल्चर खे जेको क़दीम आहे, जेको जंहिंजी तारीख़ आहे, जेको 6000 साल पुराणो आहे, उनखे तव्हां प्रमोट कयो, उनखे तव्हां अॻियां वधायो ऐं तव्हां हमेशह ईअं ई मोहबतूं मखेरियो। असां सिंधी मोहबती अमन गॾु थी रैली कढी आहे हैदराबाद में ऐं हमेशह ईअं ई हर साल कल्चर मनायो वेंदो। सिर्फ़ु बॉयज़ नथा मनाए सघनि त असां बि मनायूं था, छो जो असां बि फ़ख़्रु आहे त असां बि सिंधी कल्चर सां प्यार कयूं था। असांखे प्यार आहे पंहिंजे सक़ाफ़त सां इलाही, छो जो अॼु बि असांजे पास सक़ाफ़त डे पंहिंजो कंहिं तरीक़े सां मल्हाइणु खपे ऐं कंहिं तरीक़े सां असांखे सेलिब्रेट करणु खपे। ऐं सिर्फ़ु छोकिरा ई सेलिब्रेट न कंदा आहिनि, छोकिरियूं भी सेलिब्रेट करें। सिंध जिए, सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक जाने। और हमें रैली में बहुत मजा आया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।